सिंध हाई कोर्ट ग्रेड 1 खां 15 ताईं जे 1500 मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते लाॻापियल आफ़ीसरनि खे सेक्रेटरी सां वेहण ऐं मसइला हल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़े जी सरबराही में बरुकनी बेंच मुख़्तलिफ़ खातनि में भर्ती कयल कॉन्ट्रेक्ट मुलाज़िमनि खे मुस्तक़िल न करण ते सिंध हुकूमत ते कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़े रिमार्क्स ॾिना त सिंध हुकूमत छा करे रही आहे। कुझु माण्हुनि खे कॉन्ट्रेक्ट ते सरकारी नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं कुझु खे मुस्तक़िल कयो वञे थो। डायरेक्टर निसाब चयो त अॻूणे डायरेक्टर ग़लति भर्तियूं कयूं। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़े रिमार्क्स ॾिना त उहो डायरेक्टर त हाणे एसी रूम में आराम कंदो हूंदो। वेचारनि ग़रीब मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी करण बि न ॾींदासीं। हिते माण्हू बेरोज़गारी सबबि ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। सरकारी अमलदार पंहिंजनि माइटनि ते अहसान करे रहिया आहिनि ऐं ग़रीबनि जे ॿारनि सां इम्तियाज़ी सलूक करे रहिया आहिनि। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़े चयो त हर अमल जो रद्द अमल हूंदो आहे। माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां न खेॾो। ॿुधायो त उन्हनि खे रेगुलर छो न पियो कयो वञे। जेके रेगुलर मुलाज़िम भर्ती करे रहिया आहियो, छा उहे आसमान मां परियूं आणींदा, या त सभिनी लाइ हिकु जहिड़ी पॉलिसी रखो त असां रुगो कॉन्ट्रेक्ट ते भर्ती कंदासीं। अदालत डायरेक्टर खे सेक्रेटरी सां गॾु वेही दरख़्वास्त गुज़ारनि जा मसइला हल करण जो हुकुम ॾिनो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं उन्हनि जो मसइलो हल न कयो वियो त असां हुकुम जारी कंदासीं त पोइ उहो सभिनी लाइ मसइलो थी वेंदो। अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी।